अऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्न फ़ी ख़ल्क़िस समावाति वल अर्ज़ि वख्तिलाफ़िल लैलि वन नहारि लआयातिल लिउलिल अलबाब रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल ख़ैर व बिक नस्तईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। सूरह आल इमरान जो हे आख़िरी 2 रुकू आहिनि जेके वॾा अज़ीम तरीन रुकू आहिनि। पहिरियों 6 आयतूं जॾहिं नाज़िल थियूं आहिनि त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी राति आराम न करे सघिया आहिनि ऐं पूरी राति रोईंदा रहिया। जॾहिं सुबुह थी आहे त हज़रत बिलाल रज़ी ताला अन्हु आया ऐं अर्ज़ु कयूं त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा वजह आहे जो तव्हांजो चहिरो मुबारक अॼु अलॻि महसूस थी रहियो आहे। उन ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं ते राति वही थी आहे, 6 आयतूं नाज़िल थियूं आहिनि जेके वॾियूं अज़ीम तरीन आयतूं आहिनि। बेशक आसमाननि ऐं ज़मीन जे खलकण ऐं जोड़ जक में ऐं राति ऐं ॾींहं जे बदिलजण में अक़ल वारनि लाइ यकीनन तमामु वॾियूं निशानियूं आहिनि। ऐं हेॾियूं वॾियूं आयतूं आहिनि, आयतूं मतिलबु निशानियूं आहिनि। ही वॾियूं निशानियूं आहिनि। हिन मिसाल तौरु ही आसमान ॾिसो, ज़मीन ॾिसो। आसमान बग़ैर कंहिं पिलर जे बीठो आहे, आख़िर कीअं बीठो आहे। ही ज़मीन हेॾी विछाई पई आहे, सिधी बीठी आहे, घर बि महफ़ूज़ उन ते बीठा आहिनि, आख़िर ही कीअं बीठा आहिनि। जबल आहिनि ऐं तरह तरह जूं ॿियूं जेके बि निशानियूं आहिनि, इन्हनि में अक़लमंदनि जे लाइ तमामु वॾियूं निशानियूं आहिनि। क़ुर खे सम्झंदो बि अक़लमंद इंसान ऐं अलाह जी निशानियुनि मां बि सबक़ु हासिलु कंदो अक़लमंद। चरे जे लाइ को बि फ़र्क़ु नथो पए त हेॾो वॾो मौजूदो बि पेश थी वञे त बि अंधो ई रहंदो। जेके अलाह खे बीठे वेठे ऐं पासनि भर लेटंदे बि यादि कनि था ऐं आसमाननि ऐं ज़मीन जी पैदाइश ते ग़ौर ऐं फ़िक्रु कनि था त आख़िरी कीअं पैदा थिया आहिनि, कंहिंजे लाइ पैदा कया विया ऐं बेइख़्तियार थी पुकारीनि था त ए असांजा रब तो ही सभु कुझु अजायो या फज़ूल न बणायो आहे। यानी हेॾी वॾी ज़मीन आसमान हे काइनात तो ख़लकी आहे, वरी सिज चंड वरी गैलेक्सी में ख़बर न आहे अलाए छा छा तो पैदा फ़रमायो आहे। इहो सभु अजायो त नाहे, तुंहिंजो को ज़रूरु मक़सदु हूंदो ऐं उन सां गॾु तो जेको मुंहिंजी पैदाइश फ़रमाई आहे त इहा बि त का बेकार न हूंदी, इन में बि तुंहिंजो को मक़सदु ज़रूरु हूंदो। ॿी जाइ ते क़ुर में अचे थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबदून, मूं जिन ऐं इंसान सिर्फ़ु पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कया आहिनि। हाणे इबादत आहे कहिड़ी? सिर्फ़ु नमाज़, रोज़ो, ज़कात, हज बस ऐं क़ुर्बानी करणु? न, इहे बि इबादत जा हिकिड़ा तरीक़ा आहिनि, पर असल इबादत आहे पूरो अलाह जो जेको हुकुम आहे, अलाह जो ही क़ुर आहे, इन खे नाफ़िज़ कजे, इन ते अमल कजे। तव्हांजे हर हिकु मुल्क जे इदारे में इहो नाफ़िज़ हुजे, इहा वॾी इबादत आहे, इहा असल तौहीद आहे। इन जे लाइ हाणे मूंखे छा करिणो आहे इहो बि क़ुर ई ॿुधाईंदो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ॿुधाईंदी। तुंहिंजी ज़ात हर ऐब खां पाक आहे, पोइ असांजा रब असांखे दोज़ख जी बाहि खां बचाए। ज़रूर ही दुनिया जेका लिमिटेड आहे, मख़सूस आहे, नेठ ख़तमु थींदी, उन खां पोइ हमेशह हमेशह जी ज़िंदगी आहे, फ़ैसिले वारो ॾींहुं आहे। उन ॾींहुं रब फ़ैसिलो कंदो, हर हिक जो अलॻि अलॻि सां फ़ैसिलो कंदो। जेके हिते ज़ालिम आहिनि, जेके हिते ज़ुल्म करे रहिया आहिनि, उन्हनि खे बि बदिलो ॾींदो ऐं जेके हिते नेक आहिनि उन जे हुकुम मुताबिक़ सफ़ा ग़ुरबत वारी ज़िंदगी था गुज़ारनि या ज़ालिमनि वांगुरु ज़ुल्म नथा करे सघनि, ज़रूरु उन जे लाइ को अजुर त रखियो हूंदई, उहो आहे आख़िरत में। उन जे लाइ हिते अचे थो त पंहिंजनि ॿारनि खे पाण ई दुआ ॿुधाए थो, दुआ सेखारे थो। पोइ बाना दुआ था घुरनि ते असांजा रब असांखे दोज़ख जी बाहि खां बचाइजा, यानी असल कामयाबी नसीब फरमाइजा। जे पोइ रुकू में पढ़ी आया हूं, जंहिं ॾींहुं अलाह ताला दोज़ख जी बाहि खां बचायो ऐं जन्नत में दाख़िल कयो त इहो इंसान सभ खां वॾे में वॾी कामयाबी हासिलु करे वियो। ए असांजा रब, बेशक जंहिं बदबख़्त खे तो बाहि में दाख़िल कयो तंहिंखे यकीनन तो रुसवा कयो ऐं अहिड़नि ज़ालिमनि जो को बि मददगार नाहे। ए असांजा रब, बेशक असां हिकु पुकारींदड़ खे ॿुधो जेको ईमान जे तरफ़ सॾे रहियो हो ऐं चई रहियो हो त पंहिंजे रब खे मञियो सो असां ईमान आंदो। ए असांजा रब, असांजा गुनाह मुआफ़ कर ऐं असां जूं बुरायूं मेट ऐं असांजो ख़ात्मो नेक ॿाननि सां कर। ही अज़ीम तरीन दुआऊं आहिनि जेको रब पाण पियो सेखारे पंहिंजे ॿाननि खे त मूंखां हिन तरह खां दुआऊं घुरंदा रहो। जीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं पशेमान थियो त हुनखे अल्फाज़ कोन हुआ त मां रब खां कीअं दुआ घुरां, कीअं माफ़ी वठां। अलाह ताला पाण दुआ ॾिनी अथसि त हिन तरीक़े सां मूंखां दुआ घुर। हू पंहिंजे ॿाननि ते बेहद महिरबान आहे,
सेखारे बि पाण थो, ॿुधाए बि पाण थो, रुॻो चवे थो त तव्हां रुॻो तकलीफ़ करियो त मां तव्हांखे माफ़ु करियां। ए असांजा रब असांखे उहो अता कर जंहिंजो वाइदो तो असां सां पंहिंजे पैगंबरनि जी मार्फत कयो आहे ऐं क़यामत जे ॾींहुं असांखे रुसवा न कजि, बेशक तूं वाइदे ख़िलाफ़ी करण वारो नाहीं। हीअ असांजा रब तो जेको असांखे पंहिंजे पैगंबरनि जे ज़रिए ॿुधायो आहे त यकीनन तूं वाइदे ख़िलाफ़ी नाहीं करण वारो, तूं बिल्कुलु वाइदे ख़िलाफ़ी कोन कंदे, पर इहा ख़बर नाहे त असां जन्नत जा मुस्तहिक़ आहियूं या न आहियूं। बसि तूं असां ते रहम फरमाइजांइ, असांखे माफ़ु फरमाइजांइ, तूं असांखे ज़ोरी उनजो बसि मुस्तहिक़ कजांइ, बाक़ी असांजा इमाल अहिड़ा न आहिनि जो असां उनजा मुस्तहिक़ थी सघूं। पोइ संदन पालणहार उन्हनि जी दुआ क़बूल कई ऐं फरमायाई, बेशक आऊं अव्हां मां कंहिं बि अमल करण वारे जो अमल ज़ाया करण वारो न आहियां, उहो मर्द हुजे या औरत, तव्हां सभु हिक ॿिए मां आहियो। पोइ जिन अलाह जी ख़ातिर पंहिंजा वतन छॾिया ऐं पंहिंजे घरनि मां लोधे कढिया विया ऐं मुंहिंजी राह में सताया विया ऐं उहे मुंहिंजी राह में विढ़िया यानी जिहाद कयाऊं ऐं मारिया विया यानी ख़ुदि बि क़तल थिया, उन्हनि जूं बुराइयूं ज़रूरु मेटींदुसि ऐं उन्हनि खे ज़रूरु अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदुसि जंहिंजे हेठां नहरूं वहनि थियूं। इहो बदिलो आहे अलाह वटां ऐं अलाह वटि ई बहितरीन बदिलो आहे। जेके मुंहिंजी राह में विढ़िया जिहाद कयाऊं, ख़ुदि बि शहीद थिया, ख़ुदि क़तल थिया, ॿिनि खे बि क़तल कयाऊं, इन्हनि खे त मां अकेलो छॾण वारो ई न आहियां, हरगिज़ कोन छॾींदुसि इन्हनि खे मां अकेलो। इन्हनि खे मैं लाज़मन जन्नत में दाख़िल कंदुसि जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िरनि जो शहर में हलणु चलणु तोखे धोखे में न विझे, तूं इहो न सम्झजांइ त किथे मां हिननि सां राज़ी आहियां, हिननि खे मूं मालो दौलत ॾिनी आहे, हिननि खे मूं शाहूकार अमीर कयो आहे, तुंहिंजे दिलि में इहो ख़्याल बि न अचे त हिननि खे मां दुनिया जो ऐशो आराम ॾियां पियो त मां हिननि खां राज़ी थी वियो आहियां, न, इहा त मां हिननि खे मोहलत पियो ॾियां, पोयां अची चुको आहे पोएं रुकू में, त जीअं हीअ अज़ाब में अञा मुब्तला थींदा वञनि, पोइ हिननि खे मां सख़्तु अज़ाब ॾियां, जहन्नुम जो अज़ाब क़यामत वारे ॾींहुं। हीउ फ़क़ति चंद ॾींहंनि जी ज़िंदगीअ जो थोरो मज़ो ऐं लुत्फ़ आहे, पोइ उन्हनि जो ठिकाणो जहन्नम आहे ऐं इहा तमामु बुछड़ी जाइ आहे। हमेशह हमेशह त उते रहंदा, उते सड़ंदा, उते मरंदा बि कोन, पर जेके पंहिंजे रब जी नाफ़रमानीअ खां बचिया, उन्हनि लाइ अहिड़ा बाग़ आहिनि जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं ऐं हू उन्हनि में सदाईं रहण वारा आहिनि। इहा महिमानी अलाह जे तरफ़ां आहे, यानी हीअ जेके नेमतूं अचनि पियूं, जेको क़ुर उन जो ज़िक्र करे पियो, त अलाह फरमाए थो इहा सिर्फ़ु उन्हनि जी महिमान नवाज़ी आहे, यानी जेको शुरू में महिमान ईंदो आहे उनखे जेको शुरू में ताम पेश कयो वेंदो आहे, जंहिंखे रिफ्रेशमेंट चइबो आहे, इहा उहा शइ आहे। ऐं असल जेका उन्हनि जो खाधो हूंदो, उहो हदीस क़ुदसी में अलाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो त जेके नेमतूं मूं पंहिंजे ॿाननि जे लाइ जन्नत में तयारु रखियूं आहिनि, उन्हनि खे न कंहिं इंसान जे कननि ॿुधो, न अखियुनि ॾिठो ऐं न उन्हनि जी दिलि में उनजो तसवुरु पैदा थियो। उहे अहिड़ियूं अज़ीम तरीन नेमतूं आहिनि। बाक़ी जेको क़ुर ज़िक्र थो करे त इहो त सिर्फ़ु न रिफ्रेशमेंट आहे, शुरूआती हल्को माना ताम आहे, ऐं उहा कंहिंजे लाइ हूंदी? अलाह थो फरमाए मुंहिंजे नेक बाननि जे लाइ हूंदी, जेके दुनिया में उन्हनि जा हथ बंदि रहिया, हू चाहींदे बि कुझु करे न सघिया, यानी हिन हेॾी वॾी महांगाई में बि जिथे हुननि ज़ालिमनि ज़ुल्म बर्पा कयो, पोइ बि हू मुंहिंजे हुकुम तहत रहिया, ही उन्हनि जे लाइ जन्नत हूंदियूं। तव्हां ज़ालिमनि जे लाइ कोन हूंदियूं जेको तव्हां हिते ऐशो आराम वारी ज़िंदगी में बि मसरूफ़ रहिया, तव्हांजो खाइण पीअण बि सोन जी प्लेटुनि में हो ऐं तव्हां था सम्झो त तव्हांखे हुते सोन नसीबु थींदो, हरगिज़ कोन थींदो। उन जे लाइ अलाह ताला फरमाए थो मूं वटि शराइत आहिनि, हिननि शरतनि ते तव्हां लहंदव त मां तव्हांखे इहे ॾींदुसि, जे न लहंदव त पोइ दफ़ा थी वञो। इहा महिमानी अलाह जे तरफ़ां आहे ऐं अहिड़नि भलाड़नि लाइ जेकी कुझु अलाह वटि आहे उहो सभ खां बहितरु आहे। यानी तव्हां वटि जेको हिन दुनिया में आहे सभु ख़तमु थींदो, ऐं जेको मूं वटि आहे जन्नत में मुंहिंजे ॿारनि जे लाइ, उहो बहितरु आहे, उहो कॾहिं बि ख़तमु थियण वारो न आहे। ऐं बेशक अहिड़े किताब में के अहिड़ा बि आहिनि जेके यकीननि अलाह ते ईमान आणीनि था ऐं उन ते बि जेको तो ॾांहुं क़ुर लाथो वियो आहे ऐं जेकी उन्हनि ॾांहुं तौरात लाथो वियो आहे, उन ते बि ईमान आणीनि था। यानी अहिड़े किताब में अक्सरियत बदबख़्तनि जी आहे, अक्सरियत बदकारनि जी आहे, लेकिन थोरा उन्हनि में बि आहिनि जेके नेक आहिनि, जेके तौरात ते बि ईमान आणनि था ऐं जेको किताब तो ते लाथो वियो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन ते बि ईमान आणनि था। अलाह आॾो झुकियल आहिनि ऐं उहे अलाह जूं आयतूं थोरे मुल्ह ते ॿियनि वांगुरु नथा विकिणनि, ॿिया दुनिया ख़ातिर, दुनिया कमाइण ख़ातिर जेके आयतूं, जेके फ़तवाऊं ॾियनि था हल्के हल्के मुल्ह ते, ही उन्हनि मां न आहिनि। ही मुंहिंजी आयतुनि ते साबित क़दम आहिनि, ही मुंहिंजी आयतुनि जी अहमियत सम्झनि था। तहक़ीक़ अहिड़नि बाननि जो अजुर संदन रब वटि आहे ऐं बेशक अलाह हिसाब किताब वठण में बि ॾाढो तेज़ आहे, अलाह खे देरि कोन थी लॻे।
क़यामत वारे ॾींहुं ख़बर नाहे त हुनजी कहिड़े तरह जी टेक्नोलॉजी आहे, जो इंसान जी ॻिची माण्हू जो इमालनामो निकिरी ईंदो ऐं हर इंसान जी अलॻि अलॻि क़तार लॻंदी, मुशरिकनि जी क़तार अलॻि हूंदी, ज़ालिमनि जी क़तार अलॻि हूंदी, नेकोकारनि जी क़तार अलॻि हूंदी, रोज़ेदारनि जी क़तार अलॻि हूंदी, शहीदनि जी अलॻि हूंदी, हर तरह जी हुन जी क़तार अलॻि हूंदी। उहो सभु हिकिड़े सेकंड खां बि जल्द में थी वेंदो। कीअं थींदो? रब बहितर थो ॼाणे, उन जी टेक्नोलॉजी तमामु तेज़ आहे। फरमाए थो त मां हिसाब किताब वठण में बि ॾाढो तेज़ आहियां। ए ईमान वारो, सब्र खां कमु वठो ऐं हिक ॿिए खे सब्र जी नसीहत करियो ऐं जिहाद लाइ तयारु रहो। हाणे सब्र कीअं करिणो आहे तव्हांखे? जंग जी हालति में सब्र करिणो आहे, साबित क़दम रहणो आहे ऐं सब्र खां वधी बि वञो, याने कुफ़ार बि त सब्र कयो। हींअर तव्हांखे मूं जेको उहद में शिकस्त ॾिनी, तव्हां हुन ते चई वेठो त हीअ असांखे मुसीबत किथां आई, छा तव्हां थोरो सब्र न करे सघिया? हालांकि हुननि त पूरे साल खां सब्र कयो आहे। सन 2 हिजरी में बदर थी आहे, सन 3 हिजरी में उहद थी आहे। तव्हांखे हुननि खां वधीक सब्र करणु घुरिजे, छो जो तव्हां जेको मुंहिंजे नबी जे हुक्म में इख़्तिलाफ़ु कयो, उन जे करे मूं तव्हांजी पकड़ कई आहे। तव्हांखे इहो न चवणु घुरिजे त असां वटि इहा मुसीबत किथां आई आहे। ऐं जिहाद लाइ तयारु रहो। को बि वक़्तु थी सघे थो, अचानक तव्हांखे हुकुम अची सघे थो जिहाद जो, तव्हांखे तयारु रहणु घुरिजे। जवान मर्दी ॾेखारियो, यानी मुड़ुसु माण्हू थियो ऐं साबित क़दम रहो ऐं अलाह ताला जी नाफ़रमानीअ खां ड्रियो त मन तव्हां कामयाबु थियो, मन तव्हां फलाह माणियो। कामयाबी बि तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं अलाह जी नाफ़रमानी खां बचंदव। पोइ अची चुको आहे त अलाह ताला फरमाए थो, मरिजो त हालत फर्मा बरदारी में मरिजो। ख़बरदार जो तव्हां इन हालत में मरिया हो ऐं जो तव्हां उन वक़्तु नाफ़रमान हुजो। जे नाफ़रमानी जी हालत में मरियो त मुंहिंजे तरफ़ां रिआयत कोन्हे तव्हां सां। तमामु वॾो सबक़ु हासिलु थियो ग़ज़वे उहद मां, त तव्हांजी जमायती ज़िंदगी कीअं हुजणु घुरिजे, तव्हांखे जिहाद जे लाइ कीअं तयारु रहणु घुरिजे। जंग जे दौरान तव्हांजो सफ़े सालार, तव्हांजो अॻवान तव्हांखे जेको हुकुम करे, जेको क़ुरान ऐं शरीयत मुताबिक़ हुजे, तव्हांखे उन ते अमल करिणो आहे। तव्हांखे मुड़ुसी ॾेखारणी आहे, बुज़दिली नाहे ॾेखारणी। मुनाफ़िक़नि वांगुरु तव्हांखे घर में मौत जे ख़ौफ़ खां लिकी नाहे वेहणो। तव्हांखे सचे मोमिन वांगुरु शहादत जो रुतबो हासिलु करण जी भरपूर कोशिशि करणु घुरिजे। अॼु पूरी दुनिया में उम्मत मुसलमा तमामु मग़लूब आहे। उन्हनि जे लाइ तमामु बहितरीनु मिसाल, बहितरीनु तरीक़ो आहे त वरी पंहिंजी क़ौम खे जाॻायो, पंहिंजी उम्मत खे जाॻायो, इतिहाद क़ाइमु करियो, उथो, हिज़्बु शैतान, शैतान जी जमायत सां टकरायो ऐं तव्हां जेकॾहिं वाक़ई में सब्र कंदो ऐं परहेज़गारी इख़्तियार कंदो त पोइ अलाह जो वाइदो आहे त मां तव्हां सां गॾु आहियां। मूं 3 खां 5 हज़ार फ़रिश्ता नाज़िल कया उहद में, त अॼु असां करोड़नि जी तादाद में आहियूं, त सोचो केतिरा फ़रिश्ता नाज़िल करे सघे थो अलाह ताला। भला फरमाए थो तव्हां पहिरीं हुन जा मुस्तहिक़ थियो त पोइ ॾिसो मुंहिंजे तरफ़ां तव्हांजी केॾी मदद अचे थी। अलाह असांखे क़ुरान ऐं हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।